नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मीरपुर माथले जो ॻोठ दिलमुराद में घर के ॿाहिरि लॻण सबबि नीगर इज़त शर जे सड़ी फौत थियण वारे मामले बाबति वारसनि SSP ऑफिस आॾो लाश रखी धरणो हयो आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं मीरपुर माथले जो ॻोठ दिलमुराद में घर के ॿाहिरि लॻण सबबि नीगर इज़त शर जे सड़ी फौत थियण वारे मामले बाबति वारसनि SSP ऑफिस आॾो लाश रखी धरणो हयो आहे। तव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे त मीरपुर माथले जो ॻोठ दिलमुराद में घर के ॿाहिरि लॻण सबबि नीगर इज़त शर जे सड़ी फौत थियण वारे मामले बाबति वारसनि SSP ऑफिस आॾो लाश रखी धरणो हयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं लतीफ़ असीर खां। जी लतीफ़। जी बिल्कुल, ही उबाड़ो जा जेके शहर आहिनि दिलमुराद शहर जा रहवासी, जंहिंमें ॻोठनि 7 सालनि जो जेको नीगर आहे इज़त शहर जो जेको लाश SSP ऑफिस अॻियां रखी करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेठल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त जेके जवाबदार आहिनि मुमताज़ शहर मवाली शहर वारनि गुज़िरियल राति देरि सां घर खे ॿाहि ॾिनी। उन दौरान ही छोकिरो जेको आहे सड़ी फौत थियो आहे ऐं 4 बकरियूं सड़ियूं आहिनि। ऐं ॿिए पासे हुन जेको शहर बिरादरी जा जेके माण्हू आहिनि जेके एहतिजाज कनि था, मलूक आहे, मोहम्मद मुराद आहे, अब्दुल हफीज़ दीन मोहम्मद, उन्हनि पारां मुतालबो कयो वियो आहे त इन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे, गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे SHO जेको उबाड़ो आहे कलमाबाद शाह मूजिब हुनजो त जेकॾहिं जवाबदार फरियादी दौर जेके एहतिजाज कनि था ईंदा त FIR दाख़िल कई वेंदी ऐं हुन सां गॾोगॾु 2 ॼणा गिरफ़्तार कया आहिनि। मामले जी जांच बि कयो पिया ऐं हुन सां गॾु ही जेके शहर आहिनि जेके एहतिजाज कनि था हिननि जो ऐं मवाली शहर वारनि जो पाण ज़मीन तकरार बि हलंदो आहे ऐं हुन सूदो अञा ही SSP ऑफिस खे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेठल आहिनि ऐं 7 सालनि जो नीगर आहे उहो सड़ी फौत थियो आहे। हुनजो इल्ज़ाम आहे बिरादरी जे माण्हू घर खे ॿाहि ॾिनी, उनखां पोइ वापसि। महिरबानी मुंहिंजी लतीफ़ अपडेट करण लाइ।